जी नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं करमपुर जे ॻोठ मीर मोहम्मद याकूब ख़ान बिजराणी रहवासी मुगी नौजवान उबैदुल्ला समेजो जे घर जे ॿाहिरां अचो त अंदर घर में हली ॾिसूं था त जेका त मुगवी जे घर में कहिड़ा मंज़र आहिनि ऐं मुगवी जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। तव्हां को लड़ी आयो आहे? 7-8 ॾींहं थी विया आहिनि। अच्छा, हाँ, छा चवणु आहे तव्हांजो? असांजो चवणु इहो आहे त ग़रीब गुरबो आहे, असांजो न तेरी में न मेरी में काई जे इन में कोन त खजी कीअं वियो आहे ॿारड़ो। असांखे जेकर महिरबानी करे लहाए ॾियो। कुछ भी ना है, असांखे सिर्फ़ मदद करे असांखे पंहिंजो बच्चो मोटाए ॾियो। एसटी पैसा घुरनि था, 20 लाख ॾियो, असां ग़रीब काॾों ॾियूं। असांखे पंहिंजो बच्चो मोटाए ॾियो, असांखे मदद कयो। असांजी असांजे उबैदुल्ला खे पुट खे 6-7 ॾींहं अगवा थी वियो आहे। ॿिए ॾींहं ते असां सां राब्तो कयईं त मां हिते आहियां, असां अगवा करे तुंहिंजे पुट खे 20 लाख ॾे। असां ग़रीब माण्हू 20 लाख काॾों आनियूं। असां वियासीं करमपुर थाणे ते रिपोर्ट करणु। उन्हनि चयो बाबा असांजी हद न आहे, घोसपुर जी हद आहे। इन हवाले सां वरी वियासीं घोसपुर वारनि चयो बाबा करमपुर आहे, कहिड़ी तव्हांखे तस्नीम आहे त असां हिन जी हद में अगवा थी वियो आहे। वरी करमपुर वारनि ओॾे भॼायो आहे, घोसपुर वियासीं। घोसपुर रिपोर्ट ख़ाली पने ते लिखियऊं, गौर कांई बि न हुयो। SP ऑफिस वियासीं असां, उते पुछा कयूं त बाबा हिते रिपोर्ट तव्हांजी का बि कोन आई आहे घोसपुर थाणे तां। SP कोन मिलियो असांखे। असां वापसि आयासीं ॻोठ। असां रड़दा रोईंदा अचूं था। असांजो बचिड़ो हुते मार कुट खाए थो, पैसा घुरनि था, रोड बंदि कयो चवनि था, हीअं कयो। असां ग़रीब माण्हू खे अकेलो घर आहे मुंहिंजो, काॾों रोड बंदि कयूं, हैसियत एतिरी आहे कोन। असां मोटी वापसि आयासीं। असां सां राब्तो अॼु बि कयूं त पैसा ॾियो, न त असां मारे छॾींदासीं तुंहिंजे पुट उबैदुल्ला खे। असां रोईंदा रोईंदा वरितूं था। असांजी अपील आहे मीर शबीर अली ख़ान बिजराणी खे त असांजे हक़ में मदद करे। मीर महबूब अली सरदार साहब खे अपील था कयूं त असांजी मदद कयो। DSP कश्मीर वारे खे बि अपील था कयूं त असांजी मदद करे। असां लॻ करमपुर मीर मोहम्मद याकूब ख़ान जे ॻोठ में वेठल आहियूं। असांजी वाह कयो। असां ग़रीब आहियूं। असां रोईंदा रड़दा अचूं था। नंढा वॾा बचिड़ा असांजा रोज़ी खां दर पदरियूं कमाईंदा आहियूं। सुबुह जो शाम जो जेको खाईंदा आहियूं, सो बि अधु ढो अधु बुख ते। असां मिसकिन माण्हू, असांजी ॿी का वाह ई कोन्हे। असांजी वाह कयूं वञे। नाज़रीन, मुगी उबैदुल्ला समेजो जे वारसनि जो चवणु हो त मुगी नौजवान खे अगवा थिए हिकु हफ़्तो गुज़री बि चुको आहे। हिन वक़्त ताईं अद जी जेका करमपुर पुलिस बि अगवा वाक़े जो केस नथी वठे ऐं उन खां अलावा घोसपुर पुलिस बि जेको आहे अगवा वाक़े जो केस नथी वठे। वारसनि जो वधीक चवणु हो त असीं SSP ऑफिस कंदकोट वियासीं, जिते SSP साहब सां मुलाक़ात न थी सघी ऐं काफ़ी ॾींहं गुज़री चुका आहिनि। ऐं हर आए ॾींहुं ॾोहारी असांखे जेको आहे त फ़ोन करे नौजवान जी रिहाई जे एवज़ असांखां 20 लाख जेको आहे त भुंग तलब करंदा। उन्हनि जो चवणु हो त असां ग़रीब आहियूं, असांखे घर में खाइण लाइ कुझु बि कोन्हे, त असां 20 लाख भुंग किथां ॾियूं। उन्हनि जेको आहे त अपील कई SSP कश्मीर कंदकोट ऐं ॿियनि वस वारनि खां त वाक़े जो नोटिस वठी असांजे नौजवान खे बाज़ियाब करायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी, JTN वेब न्यूज़ करमपुर।